नाज़रीन, सॻियूं बरसां एसएम बचाबंद ज़बू हाली जो शिकार थी वियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणनि बंद खे घारे पवण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। हूअं त ज़िलो ख़ैरपुर सॼो ई ॿुॾल आहे, पर सॻियुनि जो जेको पके वारो इलाइक़ो आहे उहो बि ॿुॾल आहे। हींअर तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजे बैक साइड में जेको आहे पाणीअ जो तमामु घणो जेको आहे सो वकिरो असां वटि जारी आहे। जेको बंदनि जी हालति नाज़ुक आहे, जेको मां ॿिनि ॾींहंनि खां मुसलसल सोशल मीडिया त विदाऊं कंदो रहां थो त असांजे सॻियूं जेको ममून चन्ना थाणे खां वठी वेंदे डॉक्टर ग़ुलाम सरवर जे घर ताईं जेको आहे बंद जी जेका आहे पोज़ीशन तमामु ख़राबु आहे, तमामु ख़राबु आहे। असांखे हिकिड़ो त अलाह साईं बरसाति में पके वारनि खे ॿोड़ियो, हाणे हथु वठी हुकूमत असांखे ॿोड़ाए रही आहे। सर्वेर ऐं दारोगो सिर्फ़ु पंहिंजे बिलनि ठाहिण जे लाइ ड्रामेबाज़ी करे रहियो आहे ऐं मथे ऑफिसरनि खे ॾेखारे रहियो आहे त मां कमु करे रहियो आहियां, लेकिन ईअं न आहे। सूरत हाल इहा आहे, बरसाति पवण सबबि बंद में वॾा वॾा घारा पइजी विया आहिनि, जंहिंजे करे बक़ाया रोट रहियो आहे। बाक़ी बंदि जेको आहे पासनि ओसनि में ॻरी ऐं तबाह थी चुको आहे। ऐं हिते दारोगो जेको आहे पंहिंजो ड्रामो करे रहियो आहे, क्रेनियुनि जा ऐं ट्रालियुनि जा सिर्फ़ु कलाकी ठहिराए रहियो आहे, जेको कमु कोन वठी रहियो आहे। या बेलदार हूंदा आहिनि बंदनि ते, उहो बेलदार बि को नज़र कोन थो अचे। 2010 वारी सूरत हाल नज़र पई अचे ऐं हिते जेको आहे त पाणी जी 12 लख खां मथे अची चुको आहे ऐं बंदि जेको आहे सफ़ा जेको आहे सो बंदि जो कमज़ोर थी चुको आहे। हिते केतिरा ई हिकु ॿ घारा लॻा, असां पाण बि उहे घारा बंदि करे पए। हितां जी जेका इंतिज़ामिया आहे, एरीगेशन जेको अमलो आहे उहो गाइबु आहे। ऐं अॼु जेको आहे सो ज़रियनि खां मालूम थियो आहे त हिते जेको आहे सो पंहिंजो मिनिस्टर आहे एरीगेशन जो ॼाम ख़ान थोरो अचे पियो त अॼु हिकिड़ो जेको आहे सो हितां जो दारोगो ज़ाहिर थियो आहे, जेको क्रेन अची बीहारी अथई, क्रेन बि फार्मूटी पूरी थो करे। दर दर टही विया आहिनि। अॻे ईंदा हुआसीं पके ते त उहो असांजी मदद कंदा हुआ, हाणे उहो पाण मदद जे तलबगार आहिनि। असां कचे वारा माल काए अचे वेठा आहियूं, कंहिं जाइ कान्हे जो किथे वियूं, छो त पके वारनि जो ॾोह बि कोन्हे को, छो त हुननि वटि पहिरियों ई का शइ कोन्हे का, उहो ई तबाह लॻा पिया आहिनि। हाणे असां माल कढी वेठा आहियूं, टेंट बि कोन्हे को जो उते विहूं। हाणे जेके पके वारा आहिनि उन्हनि जे घर में वेहंदासीं, उन्हनि जा घर पहिरियों ई कोन्हनि खे। ख़ुदा रा हुकूमत खे खपे त कुझु न कुझु कंहिं ग़रीबनि यतीमनि जो एहसासु करे